नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर बाबति ॿुधाईंदा हलूं त ठिकराटे वेझो ज़मीन मां गिदरा पटण तां बासरनि जे तशदुद में पोहरियत फोत थी वियो आहे। ॻोठ घिटी मलक में 40 वरियनि जो तीरथ दास ज़मीन गिदरा पटिया त बासर रसूल बख्श उमर मलिक ऐं ॿियनि मथस तशदुद कयो, जंहिंजे करे हू बेहोश थी वियो। पोहरियत खे अस्पताल आंदो पए वियो त हुन सिर ते में दम धणी हवाले कयो आहे। अहम ख़बर नाज़रीन तव्हांखे ॾसूं पिया ठिकराटे वेझो ज़मीन मां गिदरा पटण तां बासरनि जे तशदुद में पोहरियत फोत थी वियो आहे। ॻोठ घुटे मलिक में 40 वरियनि जो तीरथ दास ज़मीन गिदरा पटण तां बासर रसूल बख्श उमर मलिक ऐं ॿियनि मथस तशदुद कयो, जंहिं करे हू बेहोश थी वियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था ठिकराटो मां सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मजीद महर असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। मजीद, छा मामलो आहे? गिदरा पटण तां पोहरियत खे क़तल कयो वियो आहे। जी असर ठिकराटो ॻोठ घटी मलिक आहे, जंहिंमें पनवा किल खां तीरथ दास मज़दूरी करण आयो अली नवाज़ मलिक वटि। अॼु उन जेको आहे रसूल बख्श ऐं उमर मलिक जे गिदरनि जी वाड़ी मज़ा हिकिड़ो गिदरो पटियो, जेको बासनि जो चवणु हुयो त उहो पंहिंजे ॿारनि जे लाइ पटिया, जंहिं ते उमर बख्श रसूल बख्श ऐं उन जे पुट ठीकु आहे, मजीद महर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।